बिल्कुल नाज़रीन, असां हिन वक़्तु टंडोला यार जी मालपीड़ी में मौजूद आहियूं। ही मालपीड़ी जेको आहे सो हूअं हर साल समूरो साल जेको आहे सो ख़मीस वारे ॾियारे ते सिर्फ़ु लॻंदी आहे, लेकिन हींअर जेको आहे सो क़ुर्बानी जी ईद जी आमद आहे ऐं उन सिलसिले में जेको आहे सो अॼु ही मालपीड़ी जेका ख़मीस जो ॾियारो आहे अॼु खां शुरू थी रही आहे ऐं अॼु खां पोइ जेको आहे इहा पीढ़ी मुसलसल जेको आहे क़ुर्बानी जी ईद ताईं जारी रहंदी। ऐं तव्हांखे ॿुधायां त क़ुर्बानी जी ईद लाइ जेको आहे सो हिते मुख़्तलिफ़ ज़िलनि मां जेको आहे सो मुख़्तलिफ़ वापारी ऐं उन खां अलावा जेके जानवर वठण वारा ऐं विकिणण वारा उहे जेको सो वॾे अंग में हिते पहुची चुका आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा जानवर जेके क़ुर्बानी ईद लाइ जेको ज़रूरी आहिनि उहे जेको हिते पहुची चुका आहिनि। हिते जानवरनि जा रेट जेके असां मालूम कया आहिनि त उहे रेट जेको तमामु घणा आहिनि ऐं लेकिन जेको ख़रीद करणु अचे पियो उहो जेको पंहिंजा रेट जेको घटि ॿुधाए रहियो, जंहिं सबबु जेके हिते वापारी आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। जीअं ई ईद वेझो ईंदी वधीक जेको सो हिन रेटनि में जेको सो रदो बदल थींदी। हुन खां अलावा तव्हांखे ॿुधायां त हिते पीढ़ी जे चौधारी जेको सिक्योरिटी जा सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। चौधारी जेको आहे पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे उहो मुक़ररु कई वई आहे। मुख़्तलिफ़ हर साल जेको हिते मालपीड़ी अंदरि जेको इहे शिकायतूं ईंदियूं आहिनि त हिते जेको सो माण्हुनि जा जेके माण्हू जेके हिते माल ख़रीद करणु अचनि था उन्हनि जा खीसा कटिजनि था ऐं उन खां अलावा चोरियूं ऐं मुख़्तलिफ़ वाक़िया जेके पेश अचनि था उन्हनि खे रोकण लाइ जेको आहे एसएसपी टंडोला सलीम शाह तरफ़ां जेको सख़्तु क़दम खयां विया आहिनि ऐं चौधारी पुलिस जी वरी नफ़री जेको आहे उहो मुक़ररु कई वई आहे। जी।